नमस्ते मुंहिंजा दोस्तो, अॼु जे हिन अंजुमन में तव्हां सभिनी नाज़रीन जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां हार्दिक स्वागत आहे। लाखिणी लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुर सामुंडीअ में सिंधियुनि जो ॾेसार वञी वणज वापारु करणु, समुंड जी तूफ़ानी लहरुनि सां मुक़ाबिलो करणु, अणांगनि रस्तनि तां गुज़रंदे पंहिंजो वापारु दुनिया जे कुंड कश में करणु ऐं उन जे बावजूदु बि कामयाबियूं हासिलु करणु, उन्हनि जो अटल इरादो, मज़बूत इरादे जो ज़िक्र बख़ूबी नमूने अचे थो पियो ऐं उहो सिलसिलो अॼु बि चालू आहे। अॼु उहे ई सिंधी सॼण दुनिया जे कुंड कश में पहुची चुका आहिनि ऐं पंहिंजो डेरो उते क़ाइमु कयो अथऊं। पर हिकु ॻाल्हि आहे त सिंधी जिते पहुता आहिनि उते सिक, मोहबत, प्यार जो पैगाम ॾिनो अथऊं। जंहिं बि ज़मीन उन्हनि खे पनाह ॾिनी आहे, उहा जनम भूमि हुजे या करम भूमि, उन जे ज़रे ज़रे सां मोहबत कई अथऊं। उन जे बावजूदु उन्हनि जी दिलि, उन्हनि जी भावना हमेशह पंहिंजे देश हिंदुस्तान जे उनखे पंहिंजो दाइमी घर करे सम्झनि था। पंहिंजी कमायल पूंजी हिंदुस्तान में सीड़ाइनि था, हिंदुस्तान में मोकिलनि था। उन जे लाइ सरकार केतिरी सहायता करे थी, सरकार उन नज़रिए खे कहिड़े नमूने ॾिसे थी, सरकार कहिड़ी रहनुमाई करे थी, उहे सुवाल असांजे दिलनि में हमेशह उथनि था। उन ते रोशनी विझण लाइ अॼु असां वटि मौजूदु आहे भाउ द्वारको खिलनानी, जंहिं पंहिंजी 33 सालनि जी सर्विस रिज़र्व बैंक में कई आहे ऐं उन जे बावजूदु हुन फॉरेन एक्सचेंज ते काफ़ी क़ाबिलियत सां काफ़ी रिसर्च कई आहे ऐं बेशुमार किताब, मां सम्झां थो 7-8 किताब हुन साईं लिखिया आहिनि, जंहिंमां हीउ किताबु बहितरीनु हिकिड़ो एक्सचेंज कंट्रोल मैनुअल जेको आहे, हीउ हुनजो पहिरियों किताबु आहे। ऐं उनखां पोइ ॿियनि किताबनि जो बि ज़िक्र कंदासीं। हिकु हिकु किताबु 25-25, 30-30 बार छपिजी चुको आहे ऐं हीअ किताब जेके CA आहिनि या असांजा सॉलिसिटर्स आहिनि, उहे रेडी रेफरेंस करे यूज़ कनि था। इन मां काफ़ी असांखे नॉलेज मिले थो। मुंहिंजा दोस्तो, अॼु अहिड़ी शख़्सियत भाउ द्वारको खिलनानी असांजे विच में आहे, जेको न सिर्फ़ु इन में पंहिंजो क़ाबिलियत रखे थो, इन में पंहिंजी मास्टरी रखे थो सब्जेक्ट ते, पर उन सां गॾु सिंधी समाज लाइ पण उन जी काफ़ी शेवाऊं आहिनि। उहो रिज़र्व बैंक सिंधी सभा जो अॼु प्रेसिडेंट आहे ऐं उन में काफ़ी हुननि सुठा कार्य कया आहिनि। सिंधियत, सिंधी ॿोली, सिंधी कलाकार, सिंधी सफ़ाक़त खे हिमथाइण लाइ उन्हनि रिज़र्व बैंक सिंधी सभा जे तरफ़ां काफ़ी प्रोग्राम कया आहिनि ऐं उनखां अलावा हू पंहिंजे साहित्य पंचायत जो हिन सेक्रेटरी जनरल आहे। त अचो असां द्वारके खिलनानी साहिब सां मिलूं ऐं उनखां इन्हनि ॻाल्हियुनि ते रोशनी विझूं त ॿाहिरियां असांजा भाउर भेनर जेके हिते हिंदुस्तान में पंहिंजा पैसा रखनि था, सीड़ाइनि था, जिनजो दाइमी घर हिंदुस्तान आहे, उनखे सरकार कहिड़ी सहूलियतूं ॾिए थी। मिस्टर द्वारका साहिब, तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। नमस्ते। मां तव्हांजो तहदिल शुक्रगुज़ार आहियां जो अॼु तव्हां मूंखे अहिड़ो सुहिणो मौक़ो ॾिनो आहे जो अॼु मां सिंधी समाज जे, सॼे दुनिया जे सिंधियुनि जे अॻियां अची रहियो आहियां त कहिड़ियूं NRI जूं फैसिलिटीज़ उन्हनि खे मिलियल आहिनि, कहिड़ियूं रेज़िडेंट खे फैसिलिटीज़ मिलियल आहिनि जो अॼु असांजा सिंधी जेके आहिनि, अॼु जेके सिंधी आहिनि उहे दुनिया में कहिड़ो वापारु करे सघनि था, कहिड़े क़िस्म जो धंधो करे सघनि था, कहिड़े क़िस्म जी ॿियूं सहूलियतूं जेके बि आहिनि, मतिलबु कि उन्हनि खे मिलियल आहिनि। अॼु रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जे पारां जेके सहूलियतूं मिलंदियूं आहिनि फेमा जे अंडर, अॼु मां उन बारे में ॻाल्हाईंदुसि। महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम कढियो आहे, हिते आया आहियो। पर असीं शुरूआति कयूं था तव्हांजे अवाइली दौर खां। असांजा नाज़रीन, असांजा दर्शक ॼाणणु चाहींदा त तव्हांजा बुज़ुर्ग, तव्हांजा वॾड़ा सिंध जे कहिड़े हिसे सां वाबस्ता आहिनि? मुंहिंजा वॾड़ा जेके आहिनि से साहित्य जा हुआ। साहित्य परगिणो जेको हो सो 52 ॻोठनि जो नवाबशाह डिस्ट्रिक्ट में हूंदा हुआ। उन्हनि में 3 तालुका हूंदा हुआ, हिकिड़ो मोरो, ॿियो नौशेरो फिरोज़ ऐं टियों हूंदो हो कंडियारियो। उन्हनि 52 ॻोठनि मां हिकु ॻोठ हो भिरिया ऐं उन मां मुंहिंजा जेके वॾड़ा हुआ उहे जेके आहिनि उहे भिरियनि जा हुआ, भिरियनि में ई रहंदा हुआ, तालीम बि उते ई वरिती ऐं मुंहिंजो जनम बि उते ई थियो। भिरियनि में थियो आहे तव्हांजो जनम।
तव्हांजा वॾा हुते कहिड़ो कारोबार कंदा? मुंहिंजो पिता साहिबु मैट्रिक पास थियण खां पोइ हा, हुन सरकारी नौकिरी कई, छो जो भिरियनि में जेके बि पढ़ियल तबिको हो से सभु सरकारी नौकिरियुनि में वेंदा हुआ। त मुंहिंजे पिता साहिब बि इन हिसाब सां हुन सरकारी नौकिरी कई ऐं हुनखे मैट्रिक पास थियण खां पोइ आबदार जी पोस्ट मिली। ऐं आबदार आबदार माना जे- पाणीअ जो मथां जेको जेको देखभाल पाणी करे। जीअं नहर जेके सिंधु नदीअ मां नहरूं हलंदियूं त उहो आबदार ॾिसंदो त पाणी बराबरि हर नहर में वञे थो या या नथो वञे। नथो वञे, उहो सिंधु नदीअ जे ॿेट मां कढंदा हुआ नहरूं, कढंदा रहंदा। खेती ॿाड़ी जे ख़्याल खां या बिल्कुलु, पब्लिक ते बिल्कुलु, पहुचण लाइ। बिल्कुलु। तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजो जनमु कॾहिं थियो? मुंहिंजो जनमु थियो 11 नवंबर 1943 में। ऐं 47 में असांजो आज़ादी विरहाङो थियो। त तव्हांखे उन वक़्त जी का यादगिरी सांभर आहे? न, मूंखे बिल्कुलु कान्हे। अच्छा, त तव्हांजा वॾा उतां सिंध छॾे हिते कॾहिं पहुता? असांजा वॾा जेके हुआ सो मुंहिंजो चाचो जेको सचे गिह जो वापारी हो ऐं ब्रिटिश आर्मीअ खे गिह सप्लाई कंदो हो। सचो गिह वरी ब्रिटिश आर्मीअ खे खाराईंदा हुआ? खाराईंदासीं। वाह, वाह। ब्रिटिश आर्मी सचो गिह वठंदा हुआ त असांखे अहिड़ो मौक़ो मिलियो जो ब्रिटिश आर्मी ऑफिसरनि असांखे जहाज़ में हवाई जहाज़ में वेहणो ॾिनो। उहो हवाई जहाज़ जेको आहे सो हिंदुस्तान में बम्बईअ में न लथो छाकाणि त एयरपोर्ट ॾाढो बिज़ी हो। असां वञी लथासीं नागपुर में। नागपुर में नवंबर 1947 में। जी। उन खां पोइ 3 जनवरी 1948 में जॾहिं महात्मा गांधी शहीद थिया जी, त उते काफ़ी फसाद थिया, जंहिंजे करे अच्छा, फसाद नागपुर में थिया? नागपुर में थिया हुआ, छो जो माण्हुनि में गुस्सो हो त महात्मा गांधीअ जो खून छो थियो, ओके। जंहिंजे करे उहो पाण में थोरा लड़िया। उतां जा लोकल माण्हू जेके लोकल माण्हू पाण में लड़िया हुआ, काफ़ी घर जलाया विया हुआ उते 1948 में, जंहिंजे करे मुंहिंजे पिता साहिबु मुंहिंजे वॾे चाचे खे चयो त महिरबानी करे हल त बॉम्बे था हलूं। त मुंहिंजो चाचो जेको हो सो बिज़नेसमैन हो। उन चयो मां नौकिरी न कंदुसि, बॉम्बे में तूं वेंदे त नौकिरी कंदे। त मुंहिंजे पिता साहिबु चयो ॾिस मूंखे 7 ॿार आहिनि, 5 पुट 2 धीअर। अच्छा, मुंहिंजी अम्मा बि आहे। माना असां 10 ॼणा आहियूं, 10 ॼणनि खे खाराइण लाइ कुझु त पैसा खपनि। जेसि ताईं कोई बिज़नेस ॻोल्हियूं त मूंखे त अॻे सरकारी नौकिरी हुई, त उन हिसाब सां त मूंखे वापसि सरकारी नौकिरी बॉम्बे में किथे बि मिलंदी। न उहो राइट आहे, पर उहो मिसाल सभिनी सिंधियुनि जे लाइ हो जेके सिंध पंहिंजी ज़मीन छॾे पहुता, उन्हनि खे रोटी रोज़ीअ जो मिसाल हो। तव्हांजो चाचो साहिबु पंहिंजे हिसाब सां ठीकु आहे। त बॉम्बे तव्हां कॾहिं पहुता उन हिसाब सां? बॉम्बे असां पहुतासीं बसि मार्च 1948 ओके। बॉम्बे अचण सां तव्हांजे वॾनि कहिड़ो कारोबार शुरू कयो? न, मुंहिंजो बॉम्बे अचण सां ई मुंहिंजे पिता साहिब त नौकिरी ॻोल्हणु चालू कई ओके। ऐं उनखे टेक्सटाइल कमिश्नर ऑफिस में सेंट्रल गवर्नमेंट जी जेका आहे उनखे उते नौकिरी मिली। तमामु सुठो, तमामु सुठो। तव्हांजो तइलीम किथे, तव्हांजो मुंहिंजो शुरूआती तइलीम त नागपुर थियो हूंदो मां सम्झां थो? न, नागपुर मां जीअं ई इमीडिएटली अच्छा, 48 बॉम्बे में ई मां थियो। बॉम्बे में आयासीं त असां सिधो आयासीं उल्हासनगर में। ओके। उल्हासनगर 4थे में अची रहियासीं। उन खां पोइ मुंहिंजी तालीम जेका आहे सा सिंध नेशनल हाई स्कूल उल्हासनगर विठलवाड़ी पासे में आहे, हाँ, जेको जंहिंखे मां बि उते पहिरीं पढ़ियो आहियां। पहिरीं जेम्स साइडिंग चवंदा हुआ। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। न त कॉलेजी जीवन किथां शुरू थियो, कॉलेज जो? कॉलेज जी जीवन हीअं आहे न, जॾहिं मुंहिंजो पिता साहिबु रोज़ु विठलवाड़ीअ खां बॉम्बे वेंदा हुआ त उनखे तकलीफ़ थींदी हुई जर्नीअ जे करे। त उन्हनि सोचियो त छो न काई अहिड़ी जॻह वठूं बॉम्बे जे वेझो। त जेके उहे पढ़ियल तबिको उन गाॾीअ में गॾु हलंदा हुआ, उन्हनि सोचियो त हिकिड़ी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी ठाहियूं। तॾहिं हिकिड़ी घाटकोपर ॼेठी भेण बि त हाउसिंग सोसाइटीज़ सिंधियुनि जे लाइ काफ़ी ठाहियूं पए, फ्री ॾियण लाइ घर या तमामु घटि कास्ट ते ॾियण लाइ। बराबरि साॻे बेस ते तव्हां बि उहो जोड़ियो न। आसनदास भेरवाणी जेको बराबरि आहे। पहिरीं उन घाटकोपर ईस्ट में हिकु सिंधवाड़ी नाले तां हिकु सोसाइटी ठाही, जंहिंमें हुन काफ़ी अटिकल 150 मेंबर कया हुआ। पर छाकाणि त 150 मेंबर उन सोसाइटीअ में न मापी सघिया त ॿीअ लिस्ट में जेको मुंहिंजो पिता साहिबु ॿीअ लिस्ट में हो, त मुंहिंजे पिता साहिबु चयो त हींअर सिंधवाड़ी भरिजी वई आहे,
मां सिंधु बाग ठाहींदुसि सिंधुवाड़ीअ जे अच्छा पुठियां, वो सिंधु बाग बि उते ई सिंधुवाड़ी जे पुठियां पासे में ई आहे, घाटकोपर, मतिलबु घाटकोपर जे बिल्कुलु अंदरि आहे। बिल्कुलु ओके। पासे में। त तव्हां पंहिंजो कॉलेज B.Com या BA या छा जेको तइलीम पिरायो उहो कहिड़े कॉलेज मां? मां केसी कॉलेज मां BA पास कई हुई, ओके। ऑनर्स इकोनॉमिक्स में। ऐं कॉलेज ख़तमु करे कॉलेज जी पढ़ाई जीअं पूरी थी त सिधो नौकरीअ ते पहुता या कीअं? न, मां उन खां अॻु ई जीअं ई असां हिते घाटकोपर में आयासीं त मूं ॾिठो त हर को जेको मुंहिंजो दोस्त हो, जेके असां सां गॾु पढ़ंदा हुआ, त उहे टाइपिंग शॉर्ट हैंड सिखंदा हुआ जी ऐं उन खां पोइ नौकिरीअ जी तलाश बि कंदा हुआ। जी। त उहा साॻी ॻाल्हि मूं बि पंहिंजे मन शुरू में कई, रखी करे शुरू कई। मूं टाइपिंग सिखी, शॉर्ट हैंड सिखी ऐं 18 साल जीअं ई पूरा कया त मूंखे बॉम्बे सिटी सिविल कोर्ट में टाइपिस्ट जी नौकिरी मिली। ओके। ऐं उन खां गॾोगॾु मां केसी कॉलेज में पढ़णु बि चालू कयो। ऐं लॉ बि तव्हां केसी कॉलेज लॉ कॉलेज मां क्लियर मां बि कयो? केसी लॉ कॉलेज मां LLB कई, जेका 3 सालनि जी हुई। पहिरियों ई दफ़ो 3 सालनि जी, बैचलर ऑफ जनरल लॉ ऐं बरोबर। बैचलर ऑफ त लॉ। तव्हां रिज़र्व बैंक में सर्विस में कॾहिं खां पहुता? रिज़र्व बैंक में मां आयुसि 10 नवंबर 1964 में। ओके। तॾहिं दोस्तनि मां ख़बर पई त हिकिड़ो अहिड़ो वॾो ऑफिसर आयो आहे जंहिंजो नालो कटारा साहिबु हो, जी त जी। हू सिंधियुनि खे चाहे थो, हू चाहे थो त रिज़र्व बैंक में घणे में घणा सिंधी अचनि, जीअं जीअं सभिनी जा सचपच घर। सभिनी जी भावना हुई त जेके वीचारा ॾुतिड़जी आया आहिनि, जी हा। सिंध पंहिंजी ज़मीन करोड़े रुपया आहिनि, जाइज़ जाइदाद सभु छॾिया आहिनि, त उहे हिते सेटल थियनि। जी सिर्फ़ु रिज़र्व बैंक न, कंहिं बि ॿी कंपनीअ में, ॿिए सरकारी अदारे में किथे न किथे उन्हनि खे सर्विस मिले, जीअं पंहिंजी रोटी रोज़ी पंहिंजो रोज़गारु कढी सघनि। उन वक़्तु घणे में घणा सिंधी रिज़र्व बैंक में आया, वेस्टर्न रेलवे में आया, सेंट्रल रेलवे में आया ऐं इनकम टैक्स डिपार्टमेंट में आया। जी। त मूंखे सुठी नौकिरी मिली वई रिज़र्व बैंक में, जंहिंजे करे उन खां पोइ मां ग्रेजुएट थियुसि। अच्छा, बैंक में लॻण खां पोइ ग्रेजुएशन पोइ मां ग्रेजुएट थियो ओके, आहियां। ओके। उन खां पोइ मूं LLB पास कई। तमामु सुठो। ऐं उन खां पोइ त जॾहिं तव्हांखे सर्विस मिली वई, हिकिड़ो लक्ष्य थींदो आहे हर कंहिंजो की भई यार सर्विस थिए त बसि पोइ ॻाल्हि ख़तमु, पोइ छो पढ़ाई चालू रखियव? लॉ में वकील थियण जो शौक़ु हुयो? न, छा थियो, जॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त 2 साल मूं कोर्ट में नौकिरी कई, ॾिसंदो हुउसि त हर को कारो कोट पाए थो अचे, जज जे कंहिं ॻाल्हाए थो, ऐं मां वरी जज सां गॾु विहंदो हुउसि। जीअं अॼु तव्हां मूंसां गॾु वेठा आहियो, जी। त जज सम्झो तव्हां आहियो, त मां हिते टाइपराइटर खणी करे जेको जज जी साहब जजमेंट चवंदो, तव्हां मां टाइप कंदो वेंदो कंदा हुउसि, हूंदा। त ऐं कारो कोट पाए करे। त उहो वाह। कारो कोट टाइपिस्ट थी करे बि मूं पातो आहे। त ओके। उहा ई दिली तमन्ना हुई त ओके, अॻिते हली ओके, करे ओके। मां वकील थिया। तमामु सुठो। इहा ॻाल्हि दर्शकनि मेन जेको असांजो अॼु जो मुद्दो आहे, त दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त NRI स्टेटस कीअं थो मिले, छाकाणि त तव्हां रिज़र्व बैंक जे फॉरेन एक्सचेंज में काफ़ी कुझु योगदान ॾिनो आहे, काफ़ी NRIs जी सहूलियतुनि जे लाइ बुक लिखिया आहिनि, उहो बि शायदि हिते पियो आहे तव्हांजो फॉरेन एक्सचेंज ते। तव्हां हीअ हैंडबुक हिकिड़ो लिखियो आहे, NRI जो रेडी रिकग्नर आहे, काफ़ी बुक्स तव्हां ही फेमा ते तव्हां बुक लिखियो आहे। ऐं मां सम्झां थो इहे जेके ही फेमा रेडी रिकग्नर, हिन जी त 28 या 32 कापी, घणे 28 एडिशन्स छपिजी चुकियूं आहिनि। त असां चाहियूं था त इन ते तव्हां रोशनी विझो। सभ खां पहिरीं मां इहो तव्हां खां पुछणु चाहींदुसि त NRI कंहिंखे थो सॾियो वञे? छा आहे जो इनकम टैक्स डिपार्टमेंट जी डेफिनेशन NRI जी हिकु अलॻि आहे। मां तव्हांखे डेफिनेशन ॿुधाईंदुसि फेमा जे एंगल सां। बराबरि फेमा जे हिसाब सां लीगली जेका एंगल हुजे, जेका सरकारी सतह ते हुजे, उहा ॿुधायो। उहा सरकारी सतह ते फेमा जी डेफिनेशन आहे जी। त जेकॾहिं तव्हां 182 ॾींहंनि खां वधीक ॿाहिरि वञो था फॉर द पर्पज़ ऑफ एम्प्लॉयमेंट, कोई प्रोफेशन था खणो, ऐं तव्हांजो इंटेंशन आहे त मां उते ई रही पवंदुसि अनसर्टेन पीरियड लाइ, कोई उहो तय न आहे त हेतिरा साल रहणो आहे या हेतिरा साल रहणो आहे, नथिंग। बिल्कुलु न। तव्हां फिनेंशियल ईयर में 182 ॾींहंनि खां मथे रहो था, उते धंधो कयो था, उते तव्हां नौकिरी कयो था, त उनखे NRI जो स्टेटस ॾिनो वियो। इहो जंहिं कंट्रीअ मां माण्हू वञे थो उन जी सरकार ते आधार आहे, उहे फ़ैसिलो कंदा आहिनि त भई इहे 180 डेज़ बि उन्हनि ई फिक्स कया हूंदा सरकारी सतह ते, कि इहो इंटरनेशनल लॉ आहे कुझु? न, इंटरनेशनल लॉ कान्हे, इहो फेमा जो लॉ आहे।
फेमा जो लाइ फेमा जो ला आहे त 182 हिंदुस्तान त जॾहिं पासपोर्ट ते ठपा लॻंदा जी कॾहिं आयो कॾहिं वियो उन त उन मां ज़ाहिर ॾींहंनि थींदो। जी ख़बर पवंदी। बराबरि आहे, बिल्कुलु बिल्कुलु। त उहो जेको ॿाहिरि रहे थो 182 ॾींहं मिनिमम, उनखे NRI करे छॾियो थो वञे। उनखे NRI करे NRI खां अलावा ॿिया बि जीअं असां चऊं था पर्सन ऑफ ओरिजिन इंडियन ओरिजिन, उहो छा आहे, या ॿियो OCI OCI, उहो छा उनखे आहे जो NRI ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ो आहे NRI जंहिंखे हिंदुस्तानी पासपोर्ट आहे, जी बराबरि, उनखे चवंदा आहियूं पर्सन होल्डिंग इंडियन पासपोर्ट। पर्सन ॿियो आहे जेको NRI जेको हितां वियो जी ऐं अॻे शौक़ु हूंदो मां वञा थो अमेरिका, पहिरीं वठंदुसि ग्रीन कार्ड, पोइ वठंदुसि उतां जी सिटीज़नशिप। त जॾहिं हुननि उतां जी सिटीज़नशिप वरिती त असांजो हिंदुस्तानी पासपोर्ट जेको आहे सो हुननि सरेंडर करणो पवंदो, सरेंडर करणो करणो। त पवंदो। हाणे छा थियो त उहो इंडियन ओरिजिन जो आहे माण्हू, पर हू फॉरेन पासपोर्ट सिटीज़नशिप उनखे उहा त जंहिंजे करे हुनखे असां चवंदा आहियूं पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन PIO। ओके वेझड़ाई में छा थियो जो सरकार चयो त हिननि खे ड्यूअल सिटीज़नशिप बि ॾिनी वञे, त हुननि OCI कार्ड कढियो, ओवरसीज़ सिटीज़न ऑफ इंडिया। अच्छा, उहो एडिशनल कार्ड उन्हनि कढियो आहे पासपोर्ट खां अलावा। ही उहो PIO वारनि लाइ आहे। अच्छा ओके, NRI हू जेके आहे उन्हनि जे लाइ न आहे। बिल्कुल जंहिंखे हिंदुस्तानी मां पासपोर्ट जंहिंखे उतां जी बि सिटीज़नशिप हूंदी ऐं हिंदुस्तान जी बि आहे त उनखे ई ड्यूल ॾेई सघंदा। बिल्कुलु ओके, त उहे टिनी जे लाइ भारत में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, टिनी कैटेगरीज़ लाइ साॻियूं आहिनि या अलॻि अलॻि कुझु आहे? न थोरियूं अलॻि आहिनि, पर फेमा में जी PIO या OCI मतिलबु त हू NRI आहे, ओके पर तमामु थोरियूं मतिलबु के फ़र्क़ु आहे। थोरो फ़र्क़ु इहो आहे त किथे किथे PIO खे प्रॉपर्टी वठण में तकलीफ़ आहे। ओके जेकॾहिं सम्झो अॼु ॾिसो था त मां जेकॾहिं हिंदुस्तानी पासपोर्ट होल्डर आहियां त मां हिते बैंक अकाउंट खोलियां थो, बराबरि, साॻी ॻाल्हि PIO खे बि बैंक अकाउंट खोलण जो खोली अधिकार सघे आहे, थो उनजो, खोले हा, सघे थो। ओके पर वरी जॾहिं प्रॉपर्टी थो वठां जी त PIO खे ॾिसंदा आहियूं त उन जी ज़ाल जेका आहे जेकॾहिं फॉरेनर आहे त उन खे वठण जो हक़ु कान्हे। माना उनजी शादी बि हिंदुस्तानी सां थियल हुजे तॾहिं उहो हिते प्रॉपर्टी में इन्वेस्ट करे छा सघे थियो थो। त हिते घणेई जर्मन्स, फ्रेंच, रशियन छोकिरियूं ईंदियूं हुयूं, पोइ किन रिक्शा ड्राइवरनि सां पंहिंजी शादियूं कंदियूं, या हिते त पाण खे PIO सॾाइण जो उन्हनि खे मौक़ो मिलंदो। पर उन्हनि जे लाइ असां चयोसीं त ही प्रॉपर्टी नथा वठी सघनि पर बैंक अकाउंट खोले सघे। हिंदुस्तानी पासपोर्ट आहे जंहिंखे असीं NRI चऊं था पिया, उन लाइ ख़ासि कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? उहो हिते हिंदुस्तान में अकाउंट खोले सघे थो या उन ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं ख़ासि आहिनि तव्हांजे सां? मां पहिरीं बैंक अकाउंट जे बारे जी में बैंक अकाउंट जे बारे में त बैंक अकाउंट जेके आहिनि 3 क़िस्मनि जा बैंक अकाउंट्स थींदा आहिनि NRI जे लाइ। पहिरियों बैंक अकाउंट आहे NRO अकाउंट, नॉन रेज़िडेंट ऑर्डिनरी रूपी अकाउंट। ओके ॿियो अकाउंट आहे नॉन रेज़िडेंट एक्सटर्नल रूपी अकाउंट। ओके टियों आहे फॉरेन करेंसी अकाउंट जंहिंखे असां FCNR अकाउंट चवंदा आहियूं। ओके हाणे छा थींदो आहे त मां अचां थो पहिरियों NRO छा थींदो आहे। NRO छा थींदो आहे? बराबरि, NRO छा थींदो आहे त NR थियण खां अॻु जॾहिं हू हितां जो रहाकू हो त हुनखे के अकाउंट हुआ, डेफिनेटली हिते रहे थो त हिते टैक्स भरींदो हूंदो या अकाउंट हूंदो? बराबरि, त हुनखे सेविंग बैंक अकाउंट हो, फिक्स डिपॉज़िट अकाउंट हो। जी हाणे जॾहिं NRI थियो आहे त हाणे छा करे, उन्हनि अकाउंट्स खे छा करे, छा उहो अकाउंट हिते रखी सघे थो या उन्हनि अकाउंट सां उन्हनि खे मटाए सघे थो। त रिज़र्व बैंक जेको नोटिफिकेशन इशू कयो आहे त उन हिसाब सां त जेके बि NRI थियनि था त उन्हनि जो पहिरियों फ़र्ज़ु आहे त जेके बि हितां जा अकाउंट्स आहिनि, सेविंग बैंक आहे, फिक्स डिपॉज़िट आहे, रिकरिंग आहे, RD आहे, जेके बि अकाउंट्स आहिनि, वाह, एप्लीकेशन ॾिए बैंक खे, बराबरि। बैंक खे एप्लीकेशन ॾिए त महिरबानी करे मुंहिंजो ही अकाउंट रीडेज़िनेट कयो। बैंक अकाउंट्स जेके आहिनि 3 क़िस्मनि जा बैंक अकाउंट्स थींदा आहिनि NRI जे लाइ। पहिरियों बैंक अकाउंट आहे NRO अकाउंट, नॉन रेज़िडेंट ऑर्डिनरी रूपी अकाउंट। ओके ॿियो अकाउंट आहे नॉन रेज़िडेंट एक्सटर्नल रूपी अकाउंट। ओके टियों आहे फॉरेन करेंसी अकाउंट जंहिंखे असां FCNR अकाउंट चवंदा आहियूं। ओके हाणे छा थींदो आहे त मां अचां थो पहिरियों NRO छा थींदो आहे। NRO छा थींदो आहे? बराबरि, NRO छा थींदो आहे त
एनआर थियण खां अॻु जॾहिं हू हितां जो रहाकू हो त रिज़र्व बैंक जेको नोटिफिकेशन इशू कयो आहे त उन हिसाब सां त जेके बि NRI थियनि था त उन्हनि जो पहिरियों फ़र्ज़ु आहे त जेके बि हितां जा अकाउंट्स आहिनि, सेविंग बैंक आहे, फिक्स डिपॉज़िट आहे, रिकरिंग आहे, RD आहे, त जेके बि उन्हनि अकाउंट्स खे आहिनि वाह, एप्लीकेशन ॾिए बैंकर खे, हम्म। बैंक खे एप्लीकेशन ॾिए त महिरबानी करे मुंहिंजो ही अकाउंट रीडेज़िनेट कयो वञे। रीडेज़िनेट तव्हां चओ था पर घणेई बैंक्स नथियूं कनि, चवंदा नओं अकाउंट खोलणो पवंदो। न नओं अकाउंट जेकॾहिं बैंक नथियूं खोलनि त मां चाहींदुसि त उहे शिकायत कनि रिज़र्व बैंक खे, अच्छा छाकाणि त नोटिफिकेशन इशू थियल आहे ओके। त हुननि खे उहो नोटिफिकेशन पालणो। न हू चवंदा अकाउंट नंबर भले तव्हां साॻियो वठो पर फार्म नओं भरणो पवंदो। न फार्म नओं भरण में तकलीफ़ कहिड़ी आहे जो तव्हांजा जेके पैसा हींअर आहिनि हा उन्हनि खे तव्हां छा कंदा? न माना उनखे उन में विझी सघे थो। जेकॾहिं हू NRO में विझनि था हा पैसा विझण लाइ तयार आहिनि त पोइ प्रॉब्लम न आहे, फॉर्म भरे ॾिजे, को नई प्रॉब्लम फॉर्मेलिटीज़ कान्हे। न्यू फॉर्मेलिटीज़ जेके बि आहिनि उहे करे सघे भले करे, पर हूअं हुनखे अकाउंट सिधो रीडेज़िनेट करिणो आहे। साॻा ई पैसा, साॻा ई रुपया, साॻियो ई अकाउंट नंबर, ख़ाली चवंदा NRO सेविंग, NRO फिक्स, बसि एतिरो फ़र्क़ु आहे। NRO अकाउंट में घणा नाला ॾेई सघजनि था? इंडियन बि कोई उन में सेकंड जॉइंट होल्डर थी सघे थो या नथो थी सघे? ॾिसो NRO अकाउंट आहे, सम्झो त साॻियो ई अकाउंट आहे रेज़िडेंट अकाउंट, जेको लोकल अकाउंट आहे लोकल अकाउंट, कोई बि फ़र्क़ु कान्हे। माना तव्हां जॉइंटली खोले सघो था, जेको NRI थियो आहे। जेको जॉइंट अकाउंट में नालो अचे थो उनखे ऑपरेशन जा सेम पावर्स रहनि था कि कुझु उन में फ़र्क़ु आहे? न, उन में वॾो फ़र्क़ु आहे। हा त उहो ध्यानु रखिणो आहे त जेको जॉइंट अकाउंट होल्डर आहे जी या सेकंड पर्सन आहे या थर्ड पर्सन आहे, हा उनखे सिर्फ़ु पैसा विथड्रॉ करण जो हक़ु आहे, पैसा कढाइण जो हक़ु आहे। ख़र्च करे सघे थो, ख़र्च करे सघे जमा थो, नथो विझाए करे। नथो सघे, जमा नथो करे सघे। उन जो रीज़न उनजो रीज़न इहो आहे त NRO अकाउंट या NRE अकाउंट में रुपी क्रेडिट करे नथो सघिजे फेमा नोटिफिकेशन जे हिसाब सां। न आख़िर जेकॾहिं NRO अकाउंट खोलियो वियो आहे त उन में उन माण्हूअ जी NRI जी जेकॾहिं हिते काई इनकम आहे, बिल्कुलु काई रेंट अचे थी या को व्याज अचे थो त उहो त ऑटोमेटिक उन में वेंदो न। बिल्कुलु, जेकॾहिं काई बि लेजिटिमेट रिसीव्स आहिनि इंडिया में त उहे डायरेक्टली चेक जे थ्रू हा NRO में वेंदो। ओके पर तव्हां जेकॾहिं अॼु 100 रुपया खणी जीअं अॼु वेंदा आहियो डिपॉज़िट करे ईंदा आहियो उहो त न उहे करे। तव्हां नथा करे त सघो। उहे किथां पैसा अचनि था उनजो अकाउंट हुजे त पोइ विझी सघे न, थो। त उहो बि नथा विझी सघो। अच्छा उहो बि न। सेकंड पर्सन त बिल्कुलु नथो विझी सघे। अच्छा ऐं साॻा ई टर्म्स जेके आहिनि NRE में आहिनि उन में बि ईअं थी सघे थो? ॾिसो NRE में छा आहे, NRE जेको आहे सो कन्वर्टेबल अकाउंट आहे। अॼु रुपया आया, बराबरि अॼु रुपया जेके हुन अकाउंट में आहिनि उहे रुपया कीअं आया, उहे तॾहिं ईंदा जॾहिं तव्हां डॉलर मोकिलींदा, पाउंड मोकिलींदा या येन अच्छा मोकिलींदा। ॿाहिरां जिते हू रहे थो फ़ॉरेन उतां फॉरेन करेंसीअ में मोकिले मोकिले सघनि था। सघनि। जॾहिं उहे मोकिलींदा त बैंकर छा कंदो त उहे रुपया जेके आहिनि से सिधो कन्वर्ट कंदो रुपीस में, पंहिंजे लेजर बुक में बैंकर इंडियन रुपीस जमा करणु। इंडियन रुपीस जमा कंदो, उहो अॼु जे अघ सां, बराबरि आहे। अॼु जे अघ सां। जेकॾहिं अॼु डॉलर जी क़ीमत 70 रुपया आहे त तव्हांखे क्रेडिट 70 रुपया मिलंदी ऐं उन ते जेको इंट्रेस्ट थींदो उहो बि रुपीस में हलंदो। बराबरि आहे। फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं तव्हांखे पैसा खपनि, अॼु हुन NRI खे पैसा खपनि था $100 वापसि, त हू बैंक खे चई सघे थो मूंखे $100 ॾे, त बैंक छा कंदी, रुपीस खे कन्वर्ट करे डॉलर्स में ॾींदी त उन में प्रॉब्लम थींदो। अघ जो जेको अघ जो जेको नुक़सानु नुक़सान आहे थिए थो, नुक़सान सो या फ़ाइदो ॿिन्ही पासे आहे ॿिन्ही पासे आहे। त उहो हुनखे सहणो आहे। सही आहे। न पर जेको NRE अकाउंट आहे उन में बि सेकंड जॉइंट होल्डर जेको आहे उहो विड्रॉ करे सघे थो? बिल्कुलु विड्रॉ करे सघे थो, ॿिन्ही अकाउंट्स में कोई प्रॉब्लम न आहे कोई विड्रॉल से प्रॉब्लम लाइ? कोई प्रॉब्लम। ओके। जेको ॿाहिरां अचे थो पियो हिंदुस्तान घुमण लाइ अचे थो, जेकॾहिं हू उतां कुझु पैसा खणी थो अचे पियो ऐं उहे बची था पवनि त उहे छा बैंक में हिते डिपॉज़िट कराए वञी सघे थो?
हितां जो रहाकू हितां जो NRI हितां NRI हितां जो रहाकू चओ था। न NRI जेको ॿाहिरि सेटल थियो आहे जी वञी, हा। उहो जेकॾहिं हिंदुस्तान अचे थो घुमण जे ख़्याल ओके, खां ठीकु ऐं आहे। उतां खे 5-10 हज़ार $US खणी थो अचे, जेको अलो आहे जेतिरो अमाउंट उहो हिते ख़र्च करण खां पोइ जेकॾहिं कुझु बचे थो त छा उहो पंहिंजे अकाउंट में डिपॉज़िट करे सघे थो? या न फेमा जे नोटिफिकेशन जे मुताबिक़ हुनखे घणा डॉलर आहिनि पॉकेट में, त फेमा हिकिड़ी फिक्स कई आहे लिमिट त अच्छा। $5000 कैश खां मथे जेकॾहिं आणे थो ओके त हू करेंसी डिक्लेरेशन फॉर्म भरे इंडियन कस्टम जेके ऑफिसर वेठा आहिनि उन्हनि खां ठपो हणाए अचे। जेकॾहिं $5000 ताईं अथसि अच्छा त उहो भले कस्टम डिक्लेरेशन फॉर्म न भरे सिधो अचे ऐं पंहिंजे NRI अकाउंट में डिपॉज़िट करे सघे थो। उन में काई रिस्ट्रिक्शन, उन में काई बंधन कोन्हे को $5000 ताईं? बिल्कुलु कान्हे। उन खां अलावा कुझु ट्रेवलर्स चेक खणी था अचनि पिया माण्हू, छा उहे बि विझी सघनि था उन में? जेकॾहिं एडिशनल आहिनि त ट्रेवलर्स चेक जेकॾहिं 5000 ऐं कैश 5000 टोटल 10,000 खां मथे आहे $10,000 $US आर इक्वलेंट इक्वलेंट एनी अमाउंट करेंसी उहे सम्झो पाउंड था खणी अचनि, बराबरि आहे, माना उन जो अमाउंट जेतिरो अघु जे हिसाब सां उहो असां $US हिकिड़ो फिक्स कयो आहे। जे 10,000 खां मथे आहे त हुनखे करेंसी डिक्लेरेशन फॉर्म में भरणो पवंदो, जेकर न त उहे $10,000 लिमिट जेका सीलिंग रखी वई आहे $100,000 हा उहो बराबरि आहे। अच्छा, इहो त थियो उतां खणी अचणु या हिन विझण लाइ, पर जेको NRI जंहिंखे स्टेटस मिली थो वञे उनखे हिंदुस्तान मां जेकॾहिं उनजो रिलेटिव जेके गिफ्ट जा क़ाइदा आहिनि हिंदुस्तान जी सरकार इनकम टैक्स जे हिसाब सां, त हू गिफ्ट वठी सघे थो? NRI खे गिफ्ट उनजो फादर मदर सिस्टर्स इहे ॾेई सघनि था गिफ्ट? बिल्कुलु ॾेई सघनि था। ओके गिफ्ट जे लाइ हींअर सरकार जी हिकु नई स्कीम कढी आहे जी ऐं इहा स्कीम मां चाहींदुसि त हर को दर्शक ध्यान सां ॿुधे। ध्यान सां ॿुधनि, छो- बिल्कुलु छो- हर ॻाल्हि ध्यान सां था ॿुधनि। न हीअ स्कीम जेका आहे तमामु फ़ाइदे वारी आहे जी हितां जे रहाकुनि लाइ। ओके हीअ स्कीम रिज़र्व बैंक कढी आहे त हिन स्कीम जे मुताबिक़ रेज़िडेंट इंडिविजुअल जेको आहे उनखे $2.5 लख जी लिमिट ॾिनी वई आहे। $2.5 लख इक्वलेंट ओके उनखे $2.5 लख उहो जेकॾहिं चाहे त भले गिफ्ट करे, जे चाहे त डोनेशन में ॾिए, जे न डोनेशन त कंहिं ऑर्गेनाइजेशन खे ॾींदो, कंहिंखे बि ॾिए, अदारे खे ॾींदो, कंहिं हॉस्पिटल में ॾींदो, कंहिं कंहिं charity स्कूल में। खे भले, चैरिटी में हा बिल्कुलु ॾे, या त उते बैंक अकाउंट खोले ॿाहिरि, तव्हां अॼु लंडन में न्यूयॉर्क में जिते तव्हांखे वणे हिन स्कीम जे हिसाब सां तव्हां बैंक अकाउंट खोले सघो था। तव्हां हिन स्कीम जे मथां शेयर्स वठी सघो था, चाहे उहे लिस्टेड कंपनीअ जा हुजनि चाहे अनलिस्टेड कंपनीअ जा हुजनि, बिल्कुलु वठी तव्हां चाहियो त उते इमूवेबल प्रॉपर्टी वठी सघो था। ॿाहिरि हिंदुस्तान खां ॿाहिरि तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह जाम एडवर्टाइज़मेंट ईंदी आहे फ्लैट्स दुबई में, त बराबरि। इहे जेके दुबई में फ्लैट्स वठनि था सा हिन स्कीम जे अंदरि ई था। इहा रिसेंटली परमिशन ॾिनी वई आहे मां सम्झां न थो। पहिरीं जेका स्कीम इंट्रोड्यूस थी हुई त $50,000 सां थी हुई फेब्रुअरी 2004 में। अच्छा, हाणे $2.5 लख हाणे वॾो उहा amount आहे। वधाए करे अॼु $2.5 लख आहे। त इहो त थियो गिफ्ट हिकु हिंदुस्तानी NRI खे पंहिंजे रिलेटिव खे ॾेई सघे थो। उन में उहो रिलेटिव हुअणु ज़रूरी आहे की कहिड़े बि NRI खे ॾेई सघे थो $2.5 लख जो जेको लिमिट आहे? न $2.5 लख जनरली क्लोज़ रिलेटिव खे ॾिसंदा आहियूं, छो जो न त छा थींदो त असां जो हुनखे गिफ्ट ॾियूं था त उन में कंसीडरेशन कहिड़ी आहे। गिफ्ट थींदी आहे आउट ऑफ लव एंड अफेक्शन, त तव्हांजो लव एंड अफेक्शन हुन माण्हू लाइ कहिड़ो थींदो। जेकॾहिं उहो धंधोड़ी आहे त इमीडिएट मतिलबु उहो ऑफिसर ते आहे त भई न त क्लोज़ रिलेटिव खे न ॾेई त सघे। छा थींदो जेका प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट आहे उहो उन सां एप्लीकेबल थी सघे थो, इन करे क्लोज़ रिलेटिव हुअणु। NRI हिंदुस्तान मां पंहिंजे क्लोज़ रिलेटिव खां गिफ्ट वठी सघे थो, पर छा गिफ्ट ॾेई बि सघे थो? NRI खे NRI पंहिंजे बिल्कुलु ॾेई हिंदुस्तान सघे में थो। रहंदड़ मिट माइट खे बिल्कुलु ॾेई सघे थो, कोई प्रॉब्लम कान्हे। पंहिंजे सिस्टर खे, भाउ खे, बिल्कुलु- फादर खे, बिल्कुलु मदर खे, ॾेई उन्हनि सघे। खे बि गिफ्ट ॾेई थो सघे थो, बिल्कुलु। कोई प्रॉब्लम कोन्हे। कोई माना ॿई साइड साॻी ॻाल्हि आहे, ॿई ॾेई साइड सघे साॻी थो। आहे। उन में का लिमिट फिक्स आहे छा?
न उन में काई लिमिट उन में लिमिट फिक्स न आहे। ॿी हिकिड़ी ब्यूटी आहे त जेकॾहिं तव्हां रेज़िडेंट NRI खे रुपीज़ में गिफ्ट ॾियणु चाहियो, $2.5 लख आहिनि, तव्हां उहे मटायो सम्झो, हा $2.5 लख US 70 सां ज़र्ब करे जेको बि अघु हले थो, जेको अघु हले थो ओतिरा तव्हांखे रुपया ईंदा। तव्हां NRI खे रुपी में गिफ्ट ॾियो त उन NRI खे छा करिणो आहे, रुपीज़ में गिफ्ट वठी हिते NRO अकाउंट में डिपॉज़िट करे सघे थो। न उहो त जेकॾहिं डॉलर्स में बि मिलंदसि त उहो बि त करे सघंदो न, NRI अकाउंट हूंदो न, त। पर हिते छा थींदो, तव्हां हुनखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो, छो जो एक्सचेंज जेका फ्लैक्चुएशन आहे, एक्सचेंज रेट आहे, तव्हां मटाइण वेंदा, हाणे तव्हां $2.5 लख मोकिलियो था, तव्हांखे बैंक मां मटाइणा पवंदा न, बराबरि आहे। त उहा कमीशन तव्हांखे ॾियणी पवंदी बैंक खे। हिते जेका आहे उहा बैंक जी कमीशन तव्हांजी बची वेंदी न, त तव्हां जेकॾहिं हुनखे रुपी ॾींदा त हू NRO अकाउंट में विझंदो। न, सम्झो उहो त डॉलर्स कंहिं वटि आहिनि त मटाए, पर जेकॾहिं न पंहिंजी पूंजीअ मां बि ॾिए थो रुपीज़ में त उहे त जमा करे सघजनि था न हुनजे NRO अकाउंट में, उहो करे सघंदो न। पंहिंजी पूंजीअ में गिफ्ट पंहिंजी पूंजीअ मां गिफ्ट। पर इंडिविजुअल खे इहो ॾिसणो आहे, हा हिकिड़ी इहा ॻाल्हि यादि रखे छॾियो त हू कंपनी अकाउंट मां पैसा न ॾिए, न पंहिंजे पर्सनल अकाउंट मां जेकॾहिं कोई भाउ पंहिंजे भेण खे पंहिंजे पर्सनल अकाउंट मां $10 लख ॾिए थो पियो, बिल्कुलु त उहे NRO अकाउंट में उहा डिपॉज़िट थी सघंदो, प्रोवाइडेड LRS फॉर्म भरणो आहे हुनखे। उहो फॉर्म छा आहे, उहा पाण असां ॼाणणु चाहींदासीं त LRS फॉर्म छा थींदो आहे? LRS फॉर्म रिज़र्व बैंक प्रिस्क्राइब कयो आहे त हीअ तव्हां फॉर्म भरियो, कहिड़े पर्पज़ लाइ तव्हां हुनखे गिफ्ट था ॾियो या डोनेशन था ॾियो, त उहो बैंक छा कंदी, छो जो इहा तव्हांजी लिमिट आहे $2.5 लख। हूअं हिते जेकॾहिं तव्हां रुपीज़ ॾींदा त असांखे लिमिट जो हिसाब त रखिणो आहे न, डेफिनेटली। त उन साॻीअ बैंक में ई जिते तव्हांजो अकाउंट आहे त उहा लिमिट कीअं लिहाज़ खां रखंदी, उहो जॾहिं तव्हां LRS फॉर्म भरींदा, हूअं असां छा कंदा आहियूं, उहो रिकॉर्ड मिलंदो रहंदो, हूअं असां A2 फॉर्म भरींदा आहियूं। जॾहिं बि पैसा खपंदा आहिनि, जॾहिं डॉलर खपंदा मूंखे, ॿाहिरि घुमणु वञा थो त मां A2 फॉर्म भरे करे बैंक में काउंटर ते वेंदो आहियां, बाबा ही मुंहिंजो A2 काउंटर अथई, मां $1 लख ॾियां थो पंहिंजे अकाउंट मूंखे डॉलर्स। बसि हिते A2 फॉर्म सां गॾु LRS फॉर्म बि ॾियणो आहे। ओके, मतिलबु रिकॉर्ड जीअं सरकार रहे त केतिरी गिफ्ट ॾिनी वई, हुनजी लिमिट क्रॉस त न थी आहे हुन हिसाब। बिल्कुलु बिल्कुलु। मूं ॿुधो आहे त NRI खे कुझु हिते प्रॉपर्टी परचेस करण में बि के रिस्ट्रिक्शन्स आहिनि, जीअं एग्रीकल्चर लैंड या ॿिए के अहिड़ियूं प्रॉपर्टीज़ आहिनि, उहो छा आहे? NRI प्रॉपर्टी जेका आहे इमूवेबल प्रॉपर्टी वठे थो, कॉमर्शियल प्रॉपर्टी केतिरी बि वठी सघे थो, उन में काई रिस्ट्रिक्शन कान्हे कॉमर्शियल, पर एग्रीकल्चरल लैंड, फार्म हाउसिस, प्लांटेशन, इन्हनि खे उहो न वठिणो आहे। प्लस उन खे ऐं प्लस हू TDR कंहिंसां न ख़रीद करे ऐं पाण वठी सघे, माना प्रॉपर्टी वठे पर इन कैटेगरीज़ खे छॾे करे हुन सां, त उहा प्रॉपर्टी जेका आहे हुनजी अॻु में वरितल प्रॉपर्टी या उहा प्रॉपर्टी जेका आहे उहा बि कंहिंखे बि गिफ्ट करे सघे थो? बिल्कुलु करे सघे थो, पर एग्रीकल्चर लैंड खे छॾे। हा, उहा त मिलंदी कोन, उहो परचेस बि न कंदो। न, हिन में छा आहे, जेकॾहिं NRI सिटीज़न आहे इंडिया जो, त उहो भले एग्रीकल्चर लैंड ट्रांसफर करे सघे थो रेज़िडेंट खे। अच्छा, हितां जे लोकल माण्हू। पर जेकॾहिं PIO आहे, न असां फ़िलहालु NRI जी ॻाल्हि था कयूं पिया, PIO खे छॾे करे, त उनखे जेकॾहिं काई प्रॉपर्टी आहे जंहिंमें एग्रीकल्चर लैंड बि हुजे या की जॻह आहे, फ्लैट आहे, शॉप आहे, त उहो गिफ्ट बि करे सघे थो? बिल्कुलु करे सघे थो। साॻे नमूने हो गिफ्ट बि वठी सघे थो, माना हुनजो फादर हुनखे पंहिंजो फ्लैट गिफ्ट करणु चाहे, एग्रीकल्चर लैंड हुनखे छॾे फ्लैट जी ॻाल्हि था कयूं, उहे जेके कुझु प्रॉपर्टीज़ जिन ते मार्क कयल आहे त ही न, मतिलबु एग्रीकल्चर लैंड न हुजे या तव्हां ॿियो कुझु कैटेगरी ॿुधाई 2 या 3 कैटेगरीज़ छॾे बाक़ी ॾेई सघे थो, बिल्कुलु उन में कोई प्रॉब्लम कोन्हे। बिल्कुलु कान्हे। त मूंखे लॻे थो साॻियूं ई सहूलियतूं आहिनि जेके हितां जा असां भाउर रहनि था, हुते रहनि था, उन्हनि खे साॻियूं ई सहूलियतूं आहिनि, साॻे ई नमूने थिए थो पियो, पर किथे तकलीफ़ अचे थी, छाकाणि त NRI मोस्टली मुंझियल हूंदा आहे, सोचींदा यार हिंदुस्तान जा क़ाइदा कानून कहिड़ा आहिनि, छा थींदो, त उहे कहिड़ियूं तकलीफ़ुनि खां थोरो। तकलीफ़ूं कहिड़ियूं आहिनि, जेकॾहिं रेज़िडेंशियल प्रॉपर्टी थो वठे, अॼु हू 50 फ्लैट थो वठे, बराबरि 50 फ्लैट त वठी सघे थो,
छो जो हू फ्लैट थो वठे त काई रिस्ट्रिक्शन कान्हे। पर हाणे उहे 50 फ्लैट विकिणी करे पैसा ॿाहिरि मोकिलण थो चाहे त उते रिस्ट्रिक्शन आहे। उते रिस्ट्रिक्शन आहे उहो उते मैक्सिमम रिपैट्रिएशन जेका आहे सा सिर्फ़ु 2 रेजिडेंशियल हाउसिस लाइ। पोइ उनजी कास्ट केतिरी बि हुजे, 10 करोड़ हुजे या 100 करोड़ हुजे, केतिरी बि हुजे, सिर्फ़ु 2 रेजिडेंशियल रेजिडेंशियल हुनखे रिपैट्रिएट करे सघे थो। बाक़ी 50 मां 48 फ्लैट हुनखे हिंदुस्तान में रखणी आहे। न फ्लैट विकिणी उहे पैसा हिंदुस्तान में रखणा आहिनि न, यानी कि एनआरओ अकाउंट में, एनआरओ अकाउंट में रखणा आहिनि। बिल्कुलु एनआरई अकाउंट या एनआरओ अकाउंट जिते बि रखे हुन में चवनि था टैक्स फ्री आहे न एनआरई अकाउंट में। एनआरई अकाउंट छा आहे जो 100 छाकाणि त फॉरेन करेंसी आई त उन्हनि खे एडवांटेज ॾियण लाइ असां उहा इनकम टैक्स, गिफ्ट टैक्स, वेल्थ टैक्स सभु फ्री आहे। ही तव्हांजी जेका शुरूआति थी फेमा रेडी रिकग्नर तव्हां जेके हीअ लिखणु शुरू कया, ही मुंहिंजे हथ में जेको आहे इहो 28वीं एडिशन आहे। न ही आहे 28वीं एडिशन जेको आहे फॉरेन एक्सचेंज जो। त इन फॉरेन एक्सचेंज जे लॉस ते बि थोरो असांखे गाइड कयो त ही छा आहे ऐं इहो जेको फेमा थियो आहे पहिरीं इन जो शायदि ॿियो कोई नालो फेरा हूंदो न, फेरा हूंदो। फेरा ॾाढो ड्रेजारींदड़ हूंदो माण्हुनि खे, ऐं ही फेमा हुनखे थोरो लाइट करे कयो अथऊं। इहो छा आहे, इहो मूंखे थोरो असांजे दर्शकनि खे सम्झाईंदा त। जो हिंदुस्तान में पहिरीं जी 1947 में फेरा एक्ट आयो, फॉरेन एक्सचेंज रेगुलेशन एक्ट। उन खां अॻु जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त डिफेंस ऑफ इंडिया रूल्स हुआ। उन मुताबिक़ पहिरीं हेतिरा तव्हांखे डॉलर खणी वञणा आहिनि ॿाहिरि, जेकॾहिं तव्हांखे स्टडी करणी आहे त परमिशन वठणी आहे। जॾहिं हिंदुस्तान आज़ादु थियो त असां फेरा 47 चालू कयो, फेरा 47 फॉरेन एक्सचेंज रेगुलेशन एक्ट। हाणे जेको वर्ड आहे रेगुलेशन, उन में ईअं आहे त रेगुलेशन माना इन्फोर्सिंग। जीअं पुलिस वारो सिग्नल ते बीठो हूंदो आहे, हथु ॾींदो आहे त असांखे गाॾी बीहारणी पवंदी आहे, जे नथा बीहारियो त अंदरि करे सघे थो। त ही इज़ रेगुलेटिंग द ट्रैफिक। त ही जेको हो हर का ट्रांज़ेक्शन, कहिड़ी बि ट्रांज़ेक्शन, चाहे तव्हां पढ़ण था वञो, चाहे तव्हां मेडिकल लाइ था वञो, त फेरा जो प्रोविज़न लॻंदो हो। इन जे करे छा हूंदो त हर को रिज़र्व बैंक में लाइन में बीठो हूंदो त मूंखे परमिशन ॾियो हेतिरनि डॉलरनि जी, जो जो मूंखे वञणो। त रिज़र्व बैंक उन हिसाब सां परमिशन ॾींदी हुई। त उनखे हाणे थोरो त उन सवलो कयो अथऊं। उन खां पोइ छा थियो त 1991 में जॾहिं इंडस्ट्रियल पॉलिसी आई, प्राइम मिनिस्टर मनमोहन सिंह अनाउंस कई त असां रूल्स खोलींदासीं, ॿाहिरां जीअं वधीक पैसा अचनि, हिंदुस्तान वधीक तरक़ी करे। उहो 1991 खां पोइ हुन बिज़नेसमैन हुन वटि विया हुआ, भई महिरबानी करे त ही फेरा कट। अॼु जेकॾहिं मूंखे भुल मां $10 पॉकेट में आहे त एयरपोर्ट ते मूंखे अरेस्ट कयो थो वञे, छाकाणि त मूं $10 जेके आहिनि उहे बिना डिक्लेरेशन जे मां खया आहिनि। त इहो प्रॉब्लम थी वियो। त इन फेरा खे हटाइण लाइ साॻिए वक़्तु तव्हां ॾिसंदा त एक्सपोर्टर जेकॾहिं 6 महीने जे अंदरि तव्हांजा पैसा वापसि न आया, जेको तव्हां माल विकियो, त तव्हां 6 महीने खां पोइ त तकलीफ़ में आहियो सिधो अंदरि। मुंहिंजा दोस्तो वक़्त जी कमी आहे, असां घणो ई कुझु पंहिंजे महिमान मिस्टर द्वारके खिलनानी साहब खां पुछो आहे, घणो ज्ञान असांखे मिलियो आहे, पर अञा असांखे काफ़ी कुझु पहुचणो आहे। इन करे अॼु जी मुलाक़ात असीं हिते ख़तमु कयूं था, पर इन वाइदे सां त अॻिले हफ़्ते ॿिए हफ़्ते वरी मिस्टर द्वारके खिलनानी साहब खे अर्ज़ु कबो त हू असां सां इन स्टूडियो में अचनि ऐं बाक़ी जो असांखे उन NRI जे सब्जेक्ट ते, फॉरेन एक्सचेंज ते, पंहिंजे सोशल लाइफ ते असांखे वधीक रोशनी ॾियनि, वधीक असांखे ॿुधाइनि। महिरबानी।